नाज़रीन, वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सिंध में नियाणियुनि जी तालीम जी बहितरी ऐं अहमियत खे मॉनिटर करण लाइ तालीम खाते सां गॾु सूबाई मौसमे जे इख्तियारनि ते मुश्तमिल कमेटियूं सरगर्म थी वयूं। सिंध जे हर ज़िले अंदरि तालीम खाते, सूबाई मौसमे जे रीजनल डायरेक्टर ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे अमलदारनि ते मुश्तमिल टीम सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि जा दौरा करे रिपोर्टूं सेहड़नि जो अमल शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में सूबाई मौसमे ठठे जे रीजनल डायरेक्टर डॉक्टर रियाज़ अहमद सिद्दीकी, DEO एजुकेशन सेकेंडरी ठठो हुजूर बख्श खासकेली, सेफ ठठे सिजावल जे इंचार्ज मोहम्मद यूनुस रुस्तमानी ऐं हनीफ पवन जी अॻवानी में क़ाइम कयल टीम ठठे मकली ते कॉन्सेप्ट स्कूल सिस्टम जो दौरो करे नियाणियुनि जी तालीम ऐं उन्हनि खे दरपेश मसइलनि बाबति स्कूल इंतिज़ामिया खां आगाही वरिती वेंदी। टीम खे स्कूल जे तदरीसी सरगर्मियुनि ऐं ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम बाबति आगाही ॾिनी वई आहे।